साथियों जीएसएन तैलीम जो मक़सद छा है? आमतौर समझो वञो तैलीम जो मक़सद रोज़गार हासिल करणु आहे। बिल्कुलु ईअं आहे, पर जेकर गौर कजे त तैलीम जो मक़सद रोज़गार तो नंढो मक़सद आहे, उनखां वॾो मक़सद अञा को ॿियो आहे। तैलीम जो बुनियादी तौर ते मक़सद आहे समाज सां ठहकंदड़ माण्हू पैदा करणु, हिकिड़ो ट्रेंड तरबियत माणियल माण्हू पैदा करणु जेको फरमान बरदार हुजे, जेको व्यवहार हले थो तंहिंसां ठहकी हले, उनमें को रुखनो न विझे, उनमें गड़बड़ न करे, का नाफ़रमानी न करे। अञा जेकर सवली सिंधी में हिकिड़े बदबूदार समाज जी ॻाल्हि कयां त हिकिड़ो तैलीम जो मक़सद आहे हिकिड़ो ढोर पैदा करणु, हिकिड़ी मेंह पैदा करणु। जीअं असां चवंदा न हिकु सदोरो ॿार आहे, सदोरो ॿार माना मोगो ॿार जेको कुझु न करे, उहो ई सदोरो ॿार सम्झो वेंदो आहे। इहे समाज खे बुनियादी तौर ते सदोरा ॿार खपंदा जेके घणी गोई बोई न कनि, घणी गेल न कनि। जीअं समाज हले थो तीअं हुन सां ठहकी हलनि। असल में हिन में गड़बड़ छा आहे? गड़बड़ हीअ आहे त आम तरह सां सम्झो वञे थो त तैलीम फ़क़ति स्कूल में मिलंदी आहे, स्कूल में बिल्कुलु मिलंदी आहे, पर जेकॾहिं स्कूल खे वसीतर मफ़हूम में वठिजे त हीउ सॼो समाज हिकिड़ो स्कूल आहे ऐं उन स्कूल जा ॿ वॾा कंपोनेंट्स ॿिया आहिनि। हिकिड़ो आहे घर ऐं ॿियो आहे समाज। समाज ऐं घर तैलीमी तरबियती इदारे तौरु तमामु वॾा इदारा आहिनि। स्कूल त हिकिड़ो नंढो कंपोनेंट आहे। मिसाल तौरु स्कूल में पढ़ायो वेंदो, निसाब में छा पढ़ायो वेंदो आहे? कूड़ न ॻाल्हाइणु खपे, सच ॻाल्हाइणु खपे, ईमानदारी हक़ वठणु खपे, वग़ैरह वग़ैरह। पर जॾहिं उहो ई ॿार समाज में वञे थो त उनखे जेका अमली तैलीम मिले थी, प्रैक्टिकल एजुकेशन मिले थी असां जहिड़े समाज में, त उनखे उहो ॿुधायो वञे थो त कूड़ न ॻाल्हाइबो त कम ई न हलंदो। तंहिं करे कूड़ ॻाल्हाइणु ख़ुदि सवाब जो कमु थी पवे थो। करप्शन न कबी तरह कमु न हलंदो। ठगी बिशनगिरी आम रिवायती तरह जेके ठगी जा कम आहिनि उहे सभु हुनखे अमल समाज ॿुधाए थो तोखे करणु खपे, हुनखां सवाइ तुंहिंजो कमु न हलंदो। हाणे इहा अमली तैलीम आहे जेका हुनखे घर ऐं समाज मां मिले थी। ॿी दुनिया खे छॾियो, जेकर फ़क़ति पाकिस्तान ते ई गौर करियूं त पाकिस्तान जी 24-25 करोड़ आबादी आहे ऐं गुज़िर 75 सालनि खां ईअं वात फाड़ियो पिया हलायो वञे असांखे ऐं चरियनि वांगुरु असांखे हलायो पियो वञे। उनजा सबब ॿिया खोड़ सारा आहिनि। हिकिड़ो वॾो सबब माशी ज़ंजीरूं आहिनि, सियासी ज़ंजीरूं आहिनि, सक़ाफ़ती ज़ंजीरूं आहिनि, उन ते बहस कोन्हे पंहिंजो, पर उन में सभ खां वॾो ऐं अहम किरदारु जेकॾहिं आहे त उहो तैलीम अदा करे थी। ईअं ई को बसि करोड़े माण्हुनि जो दिमाग़ ख़राबु कोन्हे जो न को बिजली आहे, न गैस आहे, न पाणी आहे, न का सहूलियत आहे, न सिक्योरिटी आहे, कुझु बि कोन्हे, पर माण्हू मास्टर वेठा आहिनि, कुझु नथा कनि। उन में हिकिड़ो अहम रोल तैलीम जो बि आहे। हाणे हिकिड़ी तैलीम आहे जेका स्कूलनि में मिले थी, जेका निसाबी तैलीम आहे, पर जेकर गौर कंदा त हिकिड़ा स्कूल अहिड़ा आहिनि जेके हज़ारे सालनि खां कमु पिया कनि। आम सरकारी स्कूलनि में या प्राइवेट स्कूलनि में मास्तर पघार वठंदा आहिनि, उन में तहत कमु कंदा आहिनि। हीउ जेको हज़ारे सालनि खां हलंदड़ स्कूल आहिनि, इहे बिना उजरत बिना पघार जे सॼो ॾींहुं पिया ॻाल्हाईंदा आहिनि। कंहिं होटल ते वेठा हुजो, कंहिं गाॾी में वेठा हुजो, कंहिं मस्जिद में वेठा हुजो, कंहिं भतबोड़ में वेठा हुजो, हर घर में हिकिड़ो पोड़ो या पोड़ी या ॻोठ में पाड़े में मिट माइट लखां माण्हू जेको सुबुह शाम ॻाल्हाइनि था, सुबुह शाम तव्हांखे दर्स ॾींदा, सुबुह शाम तव्हांखे एजुकेट कंदा, तव्हीं छा आहियो, तव्हांखे छा करणु घुरिजे, छा न करणु घुरिजे। इहे लखे माण्हू गॾिजी करे इहो सॼो मामिलो बीहारनि था। ईअं न आहे त फ़क़ति जेको आहे रियासत जो ॾंडो हूंदो आहे जंहिंजी बुनियाद ते समाज हलंदा आहिनि, बिल्कुलु हलंदा आहिनि, ॾंडो त हूंदो ई हूंदो आहे, पर तैलीम एजुकेशन ज़रिए कीअं माण्हू खे यरमाल बणाइजे उनजे लाइ पूरो वॾो किरदारु आहे जेको समाज तय कंदो आहे कहिड़े क़िस्म जो समाज आहे। मिसाल तौरु सदियुनि खां ॿुधाए पियो न त असीं ज़लील ख़्वार आहियूं, छो जो असांजी क़िस्मत में लिखियलु आहे। हाणे जेकर माण्हू सम्झे थो त मां ज़लील ख़्वार आहियां, मुंहिंजी क़िस्मत में लिखियलु आहे, त उहो क़िस्मत बदिलाईंदो छो? उहो त चाहींदो या क़िस्मत आहे, ठीकु आहे, लिखियलु आहे, न मां छा कंदुसि हिन ते। या माण्हू खे चए थो पिया ज़ुल्म ज़्यादती वधी आहे, चए असां गुनहगार आहियूं, ऐबदार आहियूं। हाणे जेकर माण्हू सम्झे थो मुंहिंजे गुनाहनि जे करे दुनिया में ज़ुल्म ई ॾाढा, त पोइ हू छो सम्झंदो त को हुकुमरान के ॿी धुरियूं के में जवाबदार आहिनि, हू पंहिंजो पाण खे ॾुआरी सम्झे थो ऐं सॼो ॾींहुं पियो पिटको करे ऐं सॼो ॾींहुं पछताए, गुनाहगार सम्झण जो अहसास में मुब्तला आहे। ईअं जेकर को माण्हू चए सहूलियत न आहे, ज़ुल्म ज़्यादती आहे, त चवंदो तव्हां नाशुक्रिया आहियो। हू ॾिसो न था फलाणो जेको आहे सो केॾी ॾुखी सूरत हाल में तॾहिं फर्स्ट क्लास लॻो पियो आहे, फलाणो अंधो मंडो लूलो लंगड़ो जेके समाज में इंतिहाई बुछड़ी ज़िंदगी जीअनि था उन्हनि जा तव्हांखे मिसाल ई ॿुधाए वेंदो। ॾिस फलाणो केॾी ॾुखी हालत में आहे, पर तॾहिं बि उहो हले वेठो, तूं ठीकु ठाक लॻो पिया, तोखे छा थियो आहे? नाशुक्रियो आहे बुनियादी तौर ते, तोखे शुक्र न आहे।
ईअं ई साॻी रीति हिकिड़ी एजुकेशन आहे जंहिंमें चयो थो न औरत बुछड़ाई जो कारण आहे, पतो निकिरे हुनखे कोटनि में क़ैद रखिजे, ऐं लखे सालनि खां हले थो पियो सिलसिलो। ॿियो चयो वेंदो मिसाल तौर त बुछड़नि माण्हुनि खे ड्रिघो रसो मिलियल आहे, ड्रिघो रसो मिलियल आहे माना तव्हां ई असीं कुझु नथा करे सघूं। ज़ालिमुनि जो हिसाब किताब पाणे ई थींदो, तव्हांखे कुझु करण जी ज़रूरत कान्हे। ईअं क़िस्मत, लिखियो जो लेख, गुनहगार, ऐबदार ऐं ॿियूं इहे जेका लखे सालनि खां हज़ारे सालनि खां जेका तइलीम मिले थी, इहा माण्हुनि खे जहिड़ो लाश बणायो हलाए थी। हाणोके जदीद दौर में वरी उन में हिकिड़ो अहम रोल प्ले करे थी, उहा मीडिया आहे। पोइ इलेक्ट्रॉनिक हुजे, प्रिंट मीडिया हुजे, शोबिज़ हुजे, फिल्मूं हुजनि, सोशल मीडिया हुजे, पूरो वॾो तइलीमी इदारो आयो जेको सॼो ॾींहुं माण्हू खे एजुकेट करे थो। तव्हांखे कहिड़ो लिबास पाइणु खपे, तव्हांखे कीअं सोचणु खपे, तव्हांखे कीअं हैप्पी बर्थडे सेलिब्रेट करणु खपे, तव्हांजी शिकिल सूरत कहिड़ी हुजे, मेकअप कहिड़ो हुजे, तव्हां अच्छा हुजो, गोरा हुजो, कारा हुजो, वग़ैरह वग़ैरह अनेक क़िस्म जूं शयूं, मुसीबतूं, पसंदूं नापसंदूं, सोच वीचार पूरी मीडिया जे ज़रिए असांखे ठाहियो वञे थो, सम्झायो वञे थो। इहो तमामु वॾो एजुकेशन जो ज़रियो आहे। तंहिंजे करे जेकॾहिं तत्व बयानु करियां त तइलीम जो मक़सदु बुनियादी तौर ते समाज सां ठहकंदड़ माण्हू पैदा करणो आहे। हाणे जेकॾहिं समाज हूंदो माणपे वारो, फज़ीलत वारो, त उहो तइलीम माणपे फज़ीलत वारी ॾींदो। जेकॾहिं समाज मजमूई तरह बीठल कूड़, ठगी, बेमानी, इस साल नाजाइज़ी ते हूंदो त उहा तइलीम बि ओड़ी कूड़ ठगी वारी ॾींदो, उहो ईमानदारी वारो दर्स कोन ॾींदो। तरीक़ा हुनजा खोड़ हूंदा। जीअं असीं जानवरनि खे पालतू पढ़ाईंदा आहियूं, ऐं तारीख़ में असां इहो कमु कयोसीं, छाकाणि ज़रूरत आहे इंसान खे। गधा घोड़े खे असीं पालतू पढ़ाईंदा आहियूं, उनखे लगाम विझंदा आहियूं, उनखे संज पाराईंदा आहियूं, उनखे पूरी ट्रेनिंग ॾींदा आहियूं, तरबियत ॾींदा आहियूं, हिकिड़ो गाॾे में ॿधंदा आहियूं। उनखे पालतू छा लाइ पढ़ायूं? पालतू पढ़ाईंदा आहियूं जीअं उहो असांजे चवण ते हली सघे, जीअं असां चाहियूं तीअं एक्ट करे सघे, असांजे ॾसियल तरीक़ेकारनि ते अमल करे असांजा ॿार खणे। ही जेको निज़ाम आहे तइलीम जो, जेको रिवायती तइलीम आहे, उनजो मक़सदु बुनियादी तौर ते इहो ई आहे, असांखे पालतू बणायो वञे थो। असांखे एजुकेट करणु मतिलबु आहे डोमेस्टिकेट करणु। त हीउ समाज जहिड़े नमूने हले थो तीअं तव्हांखे हलणु खपे, उनजा ॿार तव्हांखे खणणु खपनि। ऐं ईअं जीअं हिकिड़े ड्राइवर खे असीं ट्रेनिंग ॾींदा आहियूं त उहो मख़सूस रस्ते ते हले या मख़सूस कानून ते अमल करे, साॻियो कमु आहे जेको असां वटि थिए थो। तव्हां गौर करियो, जेकॾहिं को जानवर नाफ़रमान आहे त उनखे उनजो मालिक या त कुटींदो आहे या उन हथु कढंदो। साॻी रीति समाज खे बि नाफ़रमान माण्हू नथो वणे, नथो खपे, छाकाणि नाफ़रमान माण्हू उनजे स्टेटस को खे, उनजी जेको रिवायतूं रीतियूं रस्मूं उन में रुख नथो विझे, उहो उनखे नथो खपे। हिकिड़ो त आहे घर, ॿियो आहे समाज, ॿिया आहिनि हज़ारे सालनि खां हलंदड़ इहे तइलीमी इदारा ऐं क़िस्मत ऐं तक़दीर जो सबक़ सेखारींदड़। इन में वॾो किरदारु जेको आहे उहो रियासत जो आहे। दुनिया जूं समूरियूं रियासतूं पंहिंजनि मख़सूस मफ़ादनि आहर पंहिंजी आइडियोलॉजी तहत का एजुकेशन ॾींदियूं आहिनि, ऐं उनजो मक़सदु बुनियादी तौर ते रियासत सां ठहकंदड़ शहरी ठहणु हूंदो आहे। हाणे जेकर रियासत जो मजमूई तरह मफ़ाद ऐं उनजी आइडियोलॉजी साम्राजी नौबती हूंदी त उहा पंहिंजे अवाम तोड़े दुनिया जहान जे ॿियनि महकूम क़ौमुनि खे महकूमी जो दर्स ॾींदी, महकूमी जो निसाब पढ़ाईंदी। त तव्हांजो महकूम रहणु केॾी न भली ॻाल्हि आहे। ऐं जेकॾहिं का रियासत मख़सूस नसल, मख़सूस मज़हब, मख़सूस फ़िरके ते हलंदड़ आहे त उहा उन मख़सूस फ़िरके, नसल ऐं मज़हब जे तइलीम ॾींदी आहे। उहा इहो कोन ॿुधाईंदी दुनिया जा सभु मज़हब भला आहिनि या भला न आहिनि त ॿिया मज़हब पढ़णु खपनि, ॿिया फ़िरका पढ़णु खपनि, ॿिया नसल खां वाक़ुफ़ न, कतई तौर न। उहो ॿुधाईंदी त फ़क़ति असांजो मज़हब, असांजो फ़िरको, असांजो नसल ई दुरुस्त आहे, बाक़ी ॿिया सभु बेकार आहिनि या रद्द आहिनि या उन्हनि ते नफ़रत जो सबक़ तव्हांखे सेखारींदा। हा, ईअं जीअं का रियासत आहे की मख़सूस हिकिड़ी क़ौमियत ते बीठल आहे, जीअं मिसाल तौर पाकिस्तानी रियासत आहे, उन पाकिस्तानी रियासत जे आइडियोलॉजी जा उन मक़सूद मफ़ादनि उन मुताबिक़ हिकिड़ी आइडियोलॉजी उहा हेठि लाहे थी तइलीम ज़रिए। उन जा टे अंसर आहिनि। हिकु त असीं हिकिड़ी क़ौम आहियूं, क़ौम कहिड़ी आहे? पाकिस्तानी क़ौम। पाकिस्तानी नाले क़ौम का कान थींदी आहे। बलोच आहिनि, पठान आहिनि, पश्तून आहिनि, पंजाबी आहिनि, ॿियूं क़ौमूं आहिनि जेका हज़ारे सालनि खां रहंदियूं। पाकिस्तानी नाले क़ौम दुनिया में थींदी ई कान्हे, पर असांखे सॼो ॾींहुं पढ़ायो थो वञे स्कूलनि में, निसाब में, मीडिया ज़रिए, आम रिवायती तरीक़नि सां त असीं हिकिड़ी क़ौम आहियूं जेका पाकिस्तानी क़ौम आहे। अदा हूंदी, असांखे त किथे नज़र कान थी अचे तारीख़ में। ॿियो उनजो हिकिड़ो ॿियो आम कंपोनेंट आहे उर्दू ॿोली, क़ौमी ॿोली आहे, यानी जेका मक़ामी ॿोलियूं आहिनि, जेका हज़ार लखनि जे करोड़नि जे तइदाद में माण्हू ॻाल्हाईंदड़ आहिनि, उहे ॿोलियूं नज़रअंदाज़, उहे थियूं कमतर, उहे थियूं हीच, बाक़ी उहा ॿोली मोतबर थी आहे। असांखे को ॿोली सां वेर कोन्हे, उर्दू हुजे या का ॿोली हुजे, पर सवाल आहे त हिते जे मक़ामी ॻाल्हाईंदड़ करोड़नि जे तइदाद में माण्हुनि जी ॿोली खे नज़रअंदाज़ करे
चंद माण्हू सो बि हिते जी ॿोली न आहे ओरिजिनली, उनखे तव्हां क़ौमी ॿोली बणाए छॾियो, इहो छा आहे? इहा रियासती आइडियोलॉजी आहे जेका हिकिड़ो माण्हू पंहिंजो नओं ठाहे थी। ईअं हिकिड़ो मखसूस मज़हब आहे। न रुगो एतिरो पर पूरो पाकिस्तान रियासत पंहिंजी जस्टिफिकेशन ठाहिण लाइ तारीख़ जे बारे में जेको सबक़ पढ़ाए थी तइलीम में, उनमें बि इहो ॿुधाए थी जेके हमले वारा, जेके क़ाबिज़ हुआ, उहे फातह, उहे निजात ॾियारींदड़ हुआ, ऐं जेके दिफ़ा कंदड़ हुआ ज़ालिम हुआ, इन क़िस्म जो सबक़ उहे पढ़ाइनि था। तबक़ाती रियासत अंदरि निसाबी तइलीम इन करे ज़रूरी आहे जे माण्हू डॉक्टर थी सघे, इंजीनियर थी सघे, क्लर्क थी सघे, लखे मुलाज़िम खपनि था रियासत खे, उनखां सवाइ हुनजो वहिंवार कोन हलंदो। पर नथो खपे त हिकिड़ो माण्हू वारो माण्हू नथो खपे, हक़ सचे ते ॿधल को उसूल ऐं आदर्शनि ते ॿधल का तइलीम नथी खपे। फ़क़ति वकील, इंजीनियर ऐं डॉक्टर खपे थो जेको हिननि जे पेट जो सूर लाइ हिननि जा केस विढ़ी सघे, हिननि जो वहिंवार खे बरक़रार रखी सघे, जेको हिननि कानून ठाहिया, जेके हिननि उसूल ठाहिया, जेके हिननि बीमारियूं पैदा कयूं, उन्हनि में घणो को रुखरो न पवे, कमु हलंदो रहे, बसि ठिक ठगी ते गाॾो हले, फर्स्ट क्लास कमु आहे। इन जो मतिलबु कतई तो कोन्हे त माण्हू खे मख़सूस तइलीम न पढ़णु खपे या निसाबी तइलीम न पढ़णु, बिल्कुलु पढ़णु खपे। पर निसाबी तइलीम जे बारे में रुगो एतिरो ॿुधायां त इहा तइलीम बुनियादी तौर ते हिकिड़ी नक जे सिध सां रोशनी आहे। इहो ईअं आहे, तव्हां राति जे टाइम कंहिं रोड ते वञो, हुन में गाॾी हुजे, हुनजी रोशनी 5-6 मीटरनि ते वेंदी आहे, भरते ते न वेंदी आहे। खाॿे साॼे पासे ऊंदहि हुजे तरम तव्हांखे ख़बर न पवंदी आहे। खाॿे साॼे ऊंदहि जो मतिलबु ज़ुल्म ऐं ॾाढ हुजे, तव्हां परवाह न आहे, तव्हांखे रुगो चयो आहे तव्हां धके सिध सां अॻियां हलो, उन हद ताईं तव्हांखे रोशनी मिले थी, इन हद ताईं तव्हां हलो। ऐं जेकर हेॾे होॾे लोण हो त एक्सीडेंट पको ई पको आहे। इहा आहे रिवायती तइलीम जेका कुझु मीटरनि ताईं तव्हांखे ॾिसण ऐं सम्झण सेखारींदी आहे। अहम ॻाल्हि इहा आहे त रिवायती तइलीम छा थी चवे? रिवायती तइलीम चए थी फरमान बरदार थियो, सदोरा थियो, जहिड़ो करे हिकिड़ो ढोर थियो, जीअं समाज चाहे थो तीअं तव्हां एक्ट करियो। मुंहिंजो ख़्यालु आहे त असां जहिड़नि ग़ुलाम समाजनि सां वास्तो रखंदड़ माण्हुनि खे रिवायती तइलीम सां गॾोगॾु गैर रिवायती तइलीम पढ़णी पवंदी, उनखां सवाइ कमु न हलंदो। जेकॾहिं रिवायती तइलीम ग़ुलामी जे दर्स ते ॿधल आहे त गैर रिवायती तइलीम जेका आज़ादी जो दर्स ॾे उनखे पढ़णो पवंदो। जेकॾहिं रिवायती तइलीम इस्साल ऐं जबर ते ॿधल आहे त हिकिड़ी अहिड़ी तइलीम बि वठण जी ज़रूरत आहे जेका इस्साल खां आजी हुजे, जेका वाक़ई आज़ादी ऐं भाइपी ऐं बराबरी ते ॿधल निसाब पढ़ाए या तइलीम ॾे, उहा ज़रूरी आहे। उनखां सवाइ असांजो कमु न हलंदो। हीअ जेका रिवायती तइलीम आहे, इन सदियुनि खां जेको सफ़र तय कयो आहे, जो पढ़ाईंदे पढ़ाईंदे नसल दर नसल असांजे दिमाग़ ते दज़ चाढ़े छॾी आहे। हिकिड़ी गैर रिवायती तइलीम बि असांखे खपे थी जेका हिन दज़ खे हटाए, असांजे अकुल जा दरवाज़ा खोले, जेके हज़ारे सालनि खां हिननि बंदि करे छॾिया आहिनि, जेका तनक़ीदी सोच पैदा करे, जेका साइंसी सोच पैदा करे, शक पैदा करे, सवाल पैदा करे। त इन करे ज़रूरत इन ॻाल्हि आहे त निसाबी तइलीम सां गॾोगॾु गैर निसाबी तइलीम बि ज़रूरी आहे। जेके तरक़ी याफ़्ता समाज आहिनि, यूरोप अमरीका, उनमें जेकर फ़क़ति निसाबी तइलीम पढ़जे थी त उहा ख़ैर आहे। पर असां जहिड़ा पुठिते पल समाज, उनखे ॿीणा बार खणणा पवंदा। रुगो रिवायती तइलीम सां डॉक्टर, इंजीनियर, वकील थियण सां कुझु कोन थींदो, माण्हू बि थियणो पवंदो, इंसान बि थियणो पवंदो। उहो रिवायती तइलीम मां कोन मिलंदो, उन लाइ गैर रिवायती तइलीम पढ़णी पवंदी जेका अक़ल, दलील, साइंस ऐं सबूत ते ॿधल हुजे। इहो को ईअं कमु न हलंदो। त इन करे अर्ज़ु हीअ आहे त पाण अचो त निसाबी तइलीम या रिवायती तइलीम सां गॾोगॾु गैर रिवायती साइंसी, सेक्युलर ऐं अक़ल ऐं दलील ते ॿधल जेका शक ऐं सवाल पैदा करे, उहा तइलीम पिरायूं। जी सर।